नमस्ते दोस्तों, कीअं आहियो? मैं तो बिल्कुल ठीक ठाक हूंदो। जी दोस्तों, अॼु असां मौजूदु आहियूं बाबे रामदेव पीर मंदिर ते, जिते ही मुंहिंजे ग्रुप जा तमामु मुंहिंजा रोहे रवां साथी जेके आहिनि, मूंसां सफ़र जा साथी आहिनि। त ॾाढी ख़ुशी थी मूंखे, ऐं वरी मंदिर ते अचण खां पोइ इंतिहाई हिकिड़ो प्यारो माण्हू, जंहिंजो कुझु ॾींहं अॻु में जेका असां वीडियो वायरल थियो, तव्हां ॾिठो हूंदो तक़रीबन, जेका असां दिल्ली इंडिया में, ऐं तमामु बहितरीनु नमूने जेका असां साईं आवाज़ में ॻायो त भील जंग रे मैदान में विड़ता, जेको तमामु मशहूरु हिकिड़ो भॼन आहे या गीत चइजे, या असांजी मारवाड़ी ॿोली या असांजी भील बिरादरी जे लाइ हिकिड़ो वॾो उत्साह आहे उन ॿोली में। त ॿुधूं था साईं अर्जन भगत सां, ऐं जेका असां गरम जलाल जेको सिंध में मशहूरु, उहो अॼु असां सां गॾु आहे, ऐं कल्ह हुते हो त अॼु वरी असां सां गॾु आहे, ऐं हिन वक़्तु असांजी ख़ुशकिस्मती आहे जो बाबे रामदेव पीर मंदिर ते मिलिया आहिनि। जी धन्यवाद सुंदरलाल जी, धन्यवाद। पानी मुख्तलिफ़ थियण जे करे थोरो आवाज़ मानी बि आहे, जी जी जी, पर आवाज़ मोनी वरी आहे, पर दिलि ऐं दिमाग़ मोनी वेंदो आहे। वाह वाह, ज़बरदस्त। जी ॿी ॻाल्हि ऐं यस ॾियां थो कर्म शेवादारी खे, जंहिं भुॼण ठाहिया असां ॻायो, जी, ऐं मूं उते बि ॻायो, मूंखे उते बि इज़त मिली। वाह 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 वाह, हिते त इज़त मिलंदी रही कि मुंहिंजी जनम भूमि हू मुंहिंजे माउ पीउ जनम भूमि, उते मूंखे इज़त मिली। वाह वाह, पर असां भील कबीलो, जी असीं भील कबीलो ॿारनि खे मुंहिंजी वेनिती आहे त तव्हां जेको सो ॾियणु सिखो, वाह वाह, घुरणु न सिखो, वाह वाह, कंहिंखे बि ॾियणु सिखो। वाह असांखे छा ॾियणो आहे? पैसो नथा ॾेई सघूं त इज़त त ॾेई सघूं था। वाह 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 वाह, ज़बरदस्त। जे समाज में न्याणी सियाण जी इज़त ॾेई सघूं था, इहो काफ़ी जी, बाक़ी कनारो मुंहिंजो प्रभु त धन्यवाद तव्हांखे। ये ॻाल्हियूं काफ़ी आहिनि ॿुधायूं था। वो भील जंग रे मैदान ते चढ़ता, उन्हीं मरण से डरता, आगे रजवाड़ा उठे करता, मुजरो सा भिलाने होए धन भिलाने, वाह वाह, धनकार भिलाने परणाम भिलाने। वाह वाह, ज़बरदस्त। दोस्तों, ही जेके सभु बोल तव्हां ताईं पहुचायासीं, ऐं तमामु बहितरीनु भगत अर्जन दास गरम जलाल जे नाले सां मशहूरु, ऐं तव्हांजो ख़ातिम दोस्त वफ़ा सुमरोलाल थी मुंहिंजी पूरी टीम सां दीना मुल्क मोकल जे लाइ वीडियो घुमा चो। टीम पूरी रही पड़ी है साईं।